अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊँ हैं मारवी थी सबका पेरी शामिल करना सी हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा हिकिड़ीअ जे दौरे ते बलूचिस्तान पहुंचंदा। सिंध सभा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ अॼोको ॾींहुं सिक्योरिटी फोर्सिस जे जवाननि सां गॾु गुज़ारींदा। सिक्योरिटी फोर्सिस जे जवाननि जा जज़्बा सभिनी खां बि वधीक बुलंद आहिनि। फोर्सिस जा जवान असांजो फ़ख्र ऐं मान आहिनि। पीपी अखबार खुर्शीद शाह वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ आर्टिकल 62 ऐं 63 ते केस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान खान अवाम खे ॿुधाए त मुल्क में महांगाई छो आहे। नौकरियूं ऐं घर ॾियण जा कूड़ा वाइदा कंदड़ इमरान खान सादिक ऐं अमीन नाहे रहियो। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च नाए सरकार खे घर भेड़ो करण लाइ आहे। महांगाई ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे ताईं संदन जंग जारी रहंदी। अॻूणी वज़ीर आज़म शाहिद काका नवाज़ी चयो आहे त हीअ 4 सालनि खां मथनि इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। छा मुल्क जा अरबें रुपया ज़ाया करण वारनि खां सवाल न कयो वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद काका नवाज़ी चयो त पाकिस्तान करप्शन इंडेक्स में 16 नंबर ते अची वियो आहे। इहा ई रफ़्तार रही त इमरान खान दुनिया जो करप्ट तरीन वज़ीर आज़म हूंदो। सिंध जी राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात, थधि में वात, ठिकराटो, मिठियाणी, तकवाणी, घोसपुर ऐं ॿिनि शहरनि में वसकारो। रुस्तम, वाई पांदी ऐं तफ़रीह बागोर हिल स्टेशन ते बि ककर वसी पिया। थधि में इज़ाफ़ो थी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में 24 कलाकनि ताईं हल्की बरसात जो सिलसिलो जारी रहण जो इम्कान आहे। मलीर जी अदालत नासम चोखियो केस दहशतगर्दी टोड़ अदालत तहां मुंतकिल करे छॾियो। अदालत फरियादी जे केस मुंतकिल करण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत गुज़िरियल ॾींहुं दलील मुकमल थियण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 37 मरीज़ सिहत विया वेठा। फौतियुनि जो अंग 29,553 थी वियो। एनसीओसी पारां वधीक 2,799 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह 5.34% रही। सॼे मुल्क में 1668 मरीज़नि जी हालत गणती चुगी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार रोड हादसनि दौरान 4 ॼणा फौत, 13 खां वधीक ज़ख़्मी। काज़ी अहमद पीर क़ौमी शहर ते मुसाफ़िर कोच कल्टी, औरत फौत, 12 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ठरी वीरवा वेझो वेने मोटरसाइकिल में टक्कर सूबे पंजाब वरीअ जो महबूब अली चनो फौत थी वियो। खैरपुर जी गाड़ी पुल भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर सूबे नौजवान अमीर अली जागीरानी फौत। मुरीद शाह वेझो 2 ट्रॉलर ऐं मोटरसाइकिलनि में टक्कर। 24 वरीअ जो वहीद फौत, नौजवान शहजाद ज़ख़्मी थी पियो। इतला ते फीस पहुची फौती जमाड़े ज़ख़्मी के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ऑस्ट्रेलिया 20 वरीअ बाद पाकिस्तान जे दौरे लाइ टेस्ट टीम जो ऐलान करे छॾियो। पैट कैमिंस कप्तानी कंदो। ऑस्ट्रेलियन एंगर स्कॉट बॉलैंड, एलेक्स कैरी, कैमरन विनग्रीन, सेवन वॉकर्स हीरस स्क्वाड में शामिल। ऑस्ट्रेलियाई क्रिकेट बोर्ड पाकिस्तान में क्रिकेट बाबति इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो आहे त पाकिस्तान जे दौरे लाइ टीम जो ऐलान कयो वियो आहे। एशिया सीरीज़ खेॾींदड़ समूरा रांदीगर पाकिस्तान अची रहिया आहिनि।